डी थियो आ महबूब जो दीदार ना है कयो ए मौला आज तो महबूब जो दीदार कराए वञांसि थो ॾिसांसि मन अल्लाह मिलाए। जाए बोला वो जाए भलिया ते वनी पढ़ा ते ईअं न को बुद्धि न वठे। वाह मुंहिंजा महबूब वाह आबाद हुजे अल्लाह आबाद कंदो शाला ॾुखियो ॾींहुं न रसी शाला बच्चा जी बच्चा तो उनजा मासा थी ना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुंजा जान मुंजा मान वारा साईं हुजूर मां तुझे 5-6 ॾींहंनि खां इंतज़ार में आया तू मांखे काथे नज़र ही कोन थो अचे। भई जाना मां तो तुझे ॿाहिरों दर ते भी हर रोज़ मोटी वेंदो आहियां तू त अलाए किथे हूंदी आहे। मां तुंहिंजो इंतज़ारु सुबुह शाम कंदो आहियां पर मां त मंझंदि जो वेंदो आहियां। अॼु मुंहिंजी खंड खुटल हुई ऐं चांहि जी पती बि खंड बि चांहि जी पती बि ऐं 1/2 किलो मिर्च भी ये शाम जो पुॼाए वञी जा। इहो यार महबूब छा लिखियो आहे ऐं सुबुह सवेर जो मूंखे काथे शॉपिंग ते वञिणो आहे। जेकॾहिं तूं मूंखे कुझु पैसा ॾींदे त तुंहिंजी महिरबानी थींदी। महबूब आहे यार छा आहे मुंहिंजा जानू जेकॾहिं शाम जो मां वटि मुर्गी भी वठी अचिजांइ मुंहिंजी अमड़ अचण वारी आहे। अमड़ अचण वारी आहे छोरी जी शादी त न आहे छा त तुंहिंजी वॾी महिरबानी थींदी मुंहिंजा प्यारा हुजूरा। ऐं महबूबा छाला बेड़ा गर्क थी वई असां के हे छा करे छॾियो थी लुटे छॾियो थी। महबूब शाला घर में कख न बचई आहे त केरु कोन